ॾिसी रहिया आहियो सिंध ग्रीन न्यूज़। मां आहियां गुलज़ार मंचांडियो। ख़बरुनि जो सिलसिलो जारी आहे। हाणे ख़बरूं शामिल कंदासीं। ठट्टे खां अकबर दिलवानी की रिपोर्ट मुताबिक शहरिया हैदर करार ज़िले ठट्टे तरफ़ां पारा चनार सानहे ख़िलाफ़ एक एहतजाजी मुज़ाहिरो शाही नजब इमाम बारगाह खां प्रेस क्लब ठट्टे ताईं मौलवी फिदा हुसैन फिरदौसी, डॉक्टर अब्दुल हस हुसैन शाह ऐं सैयद तालिब हुसैन शाह, नईम कुरैशी, मुश्तबा खुश्क जी अॻुवाणी में पारा चनार साने जे सख्त लफ़्ज़न में मुज़म्मत कंदे चयो त हिक साज़िश तहत शीयन के टारगेट करे उन्हनि जी नस्लकुशी कई पई वञे। उन्हनि चयो त पारा चनार में थियल सान्हे में दहशतगर्दनि 100 खां वधीक माण्हुनि खे शहीद करे सदन घर उजाड़े छॾिया आहिनि। हुननि चयो त पारा चनार में अमन अमान जी सूरताल इंतिहाई ख़राब आहे, जिते गाॾियुनि जे वॾियुनि कानवाउनि ते सख्त सिक्योरिटी बावजूद दहशतगर्द खुलेआम हमला करे शीयन के टारगेट बणाए खेनि शहीद करे उन्हनि जे लाशनि जी बेहुरमती करे मासूम ॿारनि खे बि शहीद कयो पियो वञे, जेको अमल हरगिज़ बर्दाश्त न कयो वेंदो। हुननि घुर कई त फौरन पारा चनार सान्हे में मुलविस कातिलनि खे दहशतगर्दनि खे गिरफ़्तार करे खेनि खे फर्क़ किरदार ताईं पहुचाए अमन अमान जी सूरताल बहितर करे शीयन खे तहफ़ुज़ मुहैया करे शहीद थींदड़नि जे वारसनि जे पोइवारनि कई वञे।